अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। अदा बसि तव्हांखे घुमाईंदे असां बि घुमूं था। ॾाढो बहितरीनु नज़ारा टेक्सिस में मौसम हिन वक़्तु खूनी लॻो पियो आहे, सफ़ा लशपश लवली मौसम। साईं छा त ॻाल्हि आहे हितां जे मौसम जी। सियारे जे करे वण ककड़ा थी विया आहिनि, सावक हूंदी आहे, पर सियारो मां वटि तुत कारो पवंदो आहे, हिन जे करे वण सफ़ा छणी डांडा थी वेंदा आहिनि। त दोस्तो अॼु हिकिड़ी तव्हांखे प्यारी जॻह ॾेखारियां थो, तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी। हाईवे जे हेठां टपंदा आहे, उहो हाईवे आहे साईं जेको मैक्सिको खां कैनेडा खां मैक्सिको वेंदो आहे। ऐं इन जे ई भिक में साईं हिकिड़ी प्यारी जॻह आहे मटीरियल साईं। को भाॼियूं मैक्सिको खां कैनेडा वेंदियूं आहिनि, छो त कैनेडा में बर्फ़बारी जाम आहे, के वरी हेॾे वेंदियूं आहिनि। नथा अॼु साईं तव्हांखे अहिड़ी जॻह ॾेखारींदुमि, तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी। तव्हां चवंदव वाह भुटा, अॼु त साईं अहिड़ी शइ आहे मज़ेदार। हितां शुरू कयूं था साईं। 1990 जूं गाॾियूं, हे पुराणियूं गाॾियूं कीअं डंप थियनि थियूं, छा थिए थो, अॼु सॼो तव्हांखे ॾेखारींदुमि। अहिड़ियूं गाॾियूं साईं, सुहिणियूं गाॾियूं तव्हांखे। हे ॾिसो साईं, हिकु हिकु बीठियूं आहिनि। मां हेॾो ॾेखारियां दोस्तनि खे शेयर अदा हिकिड़े। अॼु साईं तव्हांखे अहिड़ियूं गाॾियूं ॾेखारींदुमि हिते, तव्हां चवंदव हल त सही। स्पेयर पार्ट हे ॾिसो साईं, असां वटि पाकिस्तान में हुजे त मिस्त्रियुनि खे ॼाण त अहिड़ो शीशो करे ॾियनि। वाह वाह, कट लॻला साईं हिकु हिकु। वाह, हे बा चवंदा शेयर्ड रोड आहे हितां। अल्लाह, हीअ गाॾी ॾिसो साईं, हे माना डंप थियल आहे साईं। मुंहिंजे ख़्याल इंजण विंजण निकितल अथनि, इहो वधीक अंदरि वञी लो कटे कुटे। हे ॾिसो साईं, 1990 वारियूं गाॾियूं असां ॼाया बि न हुयासीं उन वक़्त जूं। हे फॉक्सियूं साईं, हे साईं हो क़ाइदे सां मारियूं। हे त साईं अॼु वाह वाह थी वई। दोस्तो शेयर कंदा हलो अदा, शेयर बसि, लाइक बि कयो, कमेंट बि कयो, मूंखे ॿुधायो कीअं थी लॻी हीअ गाॾी। ॾिसो कीअं लॻी दिलबर, एल कमीनो साईं। हीअ वरी ॾिसो लग्जरी गाॾियूं साईं, औज हूंदो कंहिं वक़्त में हिन जो पंहिंजो। ओ इहे साईं दोस्त वरितियूं वञनि था वठण वारा। हेॾो वरी ट्राला बीठा आहिनि, हिकु हिकु ट्रक खणु कमु आहे था पूरो। बसि साईं इहे ट्रक ॾिठव, हाणे अचो त साम्हूं ऑफिस अथनि। हे माल मटीरियल पियो आहे साईं, अचो त पुछो अंदरि छा सीन आहे। बाक़ी साईं गाॾी पंहिंजी उन ते आहियो जेका वरितीसीं $10,000 में। माशाल्लाह गाॾी शीशो आहे, माशाल्लाह चई करे साईं कमेंट करे छॾींदा। बहितरीनु कमु थी वियो आहे, गाॾी मज़ेदार माशाल्लाह। $10,000 साईं, माना 17 लख रुपए में। हाणे हे गाॾियूं ॾिसां, इहे गाॾियुनि जो छा सीन आहे। 1990 वारियूं आहिनि। हिकिड़ो मिनट साईं होल्ड कजो। So let me explain them in my native, then we will start in English, okay? Okay, sure. साईं हे असां दोस्त इजाज़त ॾेई छॾी आहे। Our friend gave us a permission and he said he have a couple of cars which are for sale, so we can go and show you. But I'm very thankful to Mr. David. He's with me here and he's a manager here. Thank you, David. And so what you are telling, which cars are available? Okay, all the cars that go up and down the fence road, Okay. like see that road by that Suburban right there? Yeah, sure. The service road. Okay. And when you get up to the front, you go across that front line, the Got front it. fence. Okay. Right down to about where that old wagon is, way up Yeah, there yeah, at the very got it. front. Okay. Yeah. So Okay. it's kind of like that way Great, and down that way. Okay. Yeah, and then this stuff right in here as well. Okay. But Got it. now all the cars from that little road to the right of the road that goes out that way, those are all parts cars. Okay. And I don't allow the public to go Sure, out there. sure. I will not with go someone, there. unless Got I'm it. with, you know. Yeah, got it. But yeah, if you want to walk through and look at them. Okay. Just Sure. kinda- And what about this one, Hyundai? Is this? No, that's my brother's wife's car.
Or she might sell it. I don't know. Okay, thank you so much, Yes. David. Let me walk through. Go right ahead. Thank Yeah, you. absolutely. We'll see you when you come back. Sure. त साईं तव्हां ॾिठो भाउ मुंहिंजा इहे अथव ॻाल्हियूं परमिशन वठण सां इज़त सां प्यार मोहबत में हाणे कमु थींदो न हाणे पूरो जंक यार्ड पंहिंजो आहे हिते काफ़ी माण्हू माना सपोर्ट कंदा आहिनि ठीकु आहे तूं कर हर शइ ऐं बाक़ी साईं अहिड़ियूं गाॾियूं हाणे तव्हांखे नयूं गाॾियूं ॾेखारियूं हो असांजूं पोयों ॾिसो ऐं हेॾो हीअ गाॾी ॾिसो हाणे साईं अचो त हलूं था चए वेबसाइट ते लिखियलु आहिनि बाक़ी गाॾियूं हे ॾिसो साईं लोडर हलंदा हिते साईं लोडरनि जो कमु आहे गाॾियूं रिमा ॾिसो साईं हिननि गाॾियुनि जूं आहे ईअं थो लॻे पर साईं असां वटि पाकिस्तान में अहिड़ा मिस्त्री आहिनि उन्हनि खे गाॾी जा न ख़ुदा जो कसम आहे हे साईं हीअ गाॾी ॾिसो अहिड़ी हिकिड़ी फैंसी दिलि चवंदी आहे हिकिड़ी इनशाला जॾहिं रिटायर थियासीं पोइ इहे शौक़ु पूरा कंदासीं हाली फ़िलहालु माल कमाइण में लॻा पिया आहियूं साईं हणणा हो ॾिसो साईं हिते साईं गाॾियुनि जो हे असरु थिए थो हे ॾिसो लोडर ते उस्ताद खयूं थो वञे हल वाह वञी सथी हणींदुसि सथंदुसि काथे साईं कुंड में रखंदुसि गाॾियुनि खे साईं हे ढोए करे टंगो टाली करे करे साइडुनि में रखनि था पिया त साईं अहिड़ियूं गाॾियूं तव्हां हितां वठी करे ठारायो जीअं मां चयो साईं पाकिस्तान में असांजा अहिड़ा मास्टर माण्हू वेठा आहिनि हे ॾिसो साईं शेवरलेट जूं इम्पाला बिम्पाला हे हाणे कोई साईं ॼाण वारो जंहिंखे वधीक शौक़ु हुजनि उहो ई गाॾियुनि जे बारे में असांखे ॿुधाए थो सघे मूंखे त ब्यूक साईं हे ॾिसो अलाह साईं हे गाॾी अहिड़ी हूंदी आहे पोयां बिस्तर हणी पई रहो हिननि जी ड्राइव साईं मुंहिंजो दोस्त आहे हुनजे फादर वटि आहे ठीकु आहे फोर्ड जी न पुराणो को 1970-75 वारो मॉडल साईं वाह जे गाॾी आहे हिननि जी ड्राइव ईअं सम्झो त माना दरिया में ॿेड़ी थी हले एॾी स्मूथ ड्राइव हीअ वरी साईं हिन जो छा नालो आहे साईं नालो ई गुमशुम अथसि बसि साईं हाणे शेप ॾिसी ऐं इन ते अंदाज़ो कयो मूंखे माज़रत अदा हे ॾिसो साईं ओरिजिनल डैशबोर्ड लॻल पर कमु तमामु आहे सीटनि जो साईं मैकेनिक दोस्त ॾिसंदा हूंदा की उहे ई ॿुधाए था सघनि अहिड़ियूं रिमा उहे ई ॿुधाए था सघनि त हिननि गाॾियुनि जो कहिड़ो मॉडल आहे हे ॾिसो साईं पुराणी फिल्म इंग्लिश ॾिसंदा हुआसीं न उन में वॼाईंदा ईंदा आहिनि गुंडा चूं कम वाह हीअ ॾिसो अदा हीअ साईं कहिड़ी आहे एस मोबिल हिन फिल्मनि में त अहिड़ियूं गाॾियूं हिन जूं हवा में बि उॾरदियूं आहिनि जंहिंखे अहिड़ा इंडिकेटर पोयों राकेट वांगुरु हूंदा आहिनि हवाई जहाज़ सुपर मोबाइल साईं गियर वैगन वांगुरु सीटां गैप करे आहे त नट बुल्ट रखी आहे त हाणे हिते वेही करे माण्हू गाॾी हलाईंदो या एॾो पोइ हिते न साईं विच में सीट हूंदसि पर साईं हिते गाॾियुनि जो सामान बि मिले थो स्पेयर पार्ट सोल्ड डोंट ओपन एनीथिंग गाॾी विकतल आहे साईं माना परे थी वञ प्यारा जीपियूं बीपियूं साईं ॾिसो गोलियूं लॻला बि जीपियूं अथव वठूं हिकिड़ी हा हिनखे ठारायूं राजा भाई खां पंहिंजे खां राजा भाई चवंदो भुटो हीअ काॾूं खटारो खणी आहे फोर्ड जा ॾिसो साईं अहिड़ो ट्रक हिकिड़ो ठाराईंदासीं जॾहिं रिटायर थियासीं साईं फ़िलहालु त हाली नयूं गाॾियूं हलनि थियूं पियूं हे क्लासिक गाॾियूं आहिनि दादा त भाउ मुंहिंजा हे साईं ॾिस मां इहा शइ सोची तो हे बि अथव इंसाननि वांगुरु जंहिं महिल इंसान जो बचपन आहे वरी जवानी आहे औज आहे वरी जॾहिं पोड़ियूं थियूं थी वञनि त साईं हिते अची जंक में ईअं पियूं आहिनि हे गाॾियूं ॾिसो साईं कंहिं वक़्त में त हिननि ते हे आहे वाइल्ड कैट जंगली ॿिली हाणे मॉडल ॾिसो साईं माना जंगली ॿिली उन दौर में हीअ गाॾी छा त हिन जो शानो शान हूंदो साईं हल्के फुल्के माण्हू जो कमु ई न हूंदो हिनखे रखणु अॼु त गाॾियूं बिजली ते ऐं 4 सिलेंडर ऐं इन्हनि ते ऐं क्लासिक साईं अल कमीनो
अल कमीनो गाॾी बि साईं पंहिंजे दौर जी ॾाढी बहितरीनु गाॾी हूंदी साईं। हे अहिड़ी गाॾी वणंदी आहे मूंखे न, कीअं माना हे पोयों डालो अॻियां वे साईं, इंटीरियर पुराणा है फ़ोना साईं उन दौर जा, डैशबोर्ड एसियूं बेसियूं है क्राइसलर जी। हे ॾिसो साईं, अल्लाह सुम्ही बसि सीट ईअं पोइ हिते करे न पई रहो बसि। हाणे हे गाॾी आहे साईं, 4 गाॾियूं अॼु जूं मिलाए त हिकु गाॾी आहे ठहे। हे फॉक्सियूं हे त अञा हलंदियूं बसि साईं। असांखे पाकिस्तानी दोस्त हिते मिस्त्री हुजनि न, यकीन कर मांखे ईअं हिकिड़ी हितां आहे साईं असां वटि क़ाइदे आज़म जी ऐं हिननि जूं पयूं आहिनि मशहूरु हे गाॾियूं। ॾिसो हिते साईं टके दड़ी हलनि थियूं पयूं। हे सॼियूं गाॾियूं हे वारियूं साईं फॉर सेल जे लाइ आहिनि, हे ॿई पासा न, ऐं ऑनलाइन हिन जी प्राइस आहे। बाक़ी होॾे कचिरो आहे, कट आहे, होॾे 5 रुपया किलो लो आहे। हीअ ॾिसो साईं, अल्लाह साईं। हे कंहिं वक़्त में त साईं हिननि ते माण्हू घुमंदा हूंदा, चवंदा हूंदा असां वटि हीअ गाॾी आहे, असां वटि हीअ गाॾी आहे। शहज़ादियूं घुमंदियूं हूंदियूं, आहे हाय पार करे गाॾी बीहाईंदियूं हूंदियूं, माण्हू अहिड़नि में घुमंदा। हो ॾिसो साईं फैंसी गाॾियूं। हे हिते गाॾियुनि जूं सीटां बीटां कीअं साईं, माण्हू बि ईअं पोइ आहिस्ता आहिस्ता पुराणो थींदो थो वञे, पोड़ो थींदो थो वञे, पोइ आहिस्ता आहिस्ता कुंड जंक में वञे थो पियो। उतां पोइ वरी साईं क़बर जे हवाले। हे क़ब्रस्तान आहे न गाॾियुनि जो सम्झो। उहो परियां ॾिसो इहे दफ़न थियला पयूं अथव, पर हिननि में अञा वरी बि साहु आहे। हे माना ICU ते आहिनि, तव्हां हिननि खे बचाए था सघो। हिननि खे तव्हां रंग रोगन पालिश पुलिश कराए। हाय हाय साईं हीअ गाॾी ॾिसो, हिननि जी बाडी साईं ईअं सफ़ा ईअं सरियो लोहा वारो, अॼोकी गाॾियूं न आहिनि। हे सफ़ा साईं ॾिसो, रंग रोगन थिए न, पालिश पुलिश थिए, अहिड़ी थी वञनि बसि ॻाल्हि ई न पुछ। हे साईं अॻे जो लोहो अहिड़ो आहे जेको सफ़ा लोह कमु आहे। हाणे ॾिसो न घणा माण्हू अबू साईं खणी नथा, कट लॻल आहे, इंजण ई निकितल अथनि साईं। हे ॾिसो बाबा। हे दोस्तो तव्हां TV ते अंग्रेज़नि जा हिननि जा प्रोग्राम ॾिसंदा हूंदव। हे हिननि गाॾियुनि खे 0 मीटर करे ईंदा आहिनि। हे ॾिसो जीअं चइबो आहे न गाॾियुनि जो क़ब्रस्तान, हे गाॾियुनि जो क़ब्रस्तान अथव वॾा। हे हो ॾिसो, खण पंहिंजे भाउ खे हिते रखियो त माना इहो फॉर सेल आहे हा न। उन खां पोइ अदा कहिड़ी ॾिसूं, हे ॾिसो साईं हीअ आहे एल्डोराडो साईं। हाय हाय हिन जी बि साईं कंहिं वक़्त में लहे हूंदी, अॼु पई आहे थी हिते साईं टायर ट्रेडा कयूं। कॉरवेयर साईं हीअ काॾे, हिन जो इंजण लॻे थो डिगी में आहे, था पोयों इंजण अथसि साईं। हाणे चिंगा जा थो तॾहिं बि नथो खुले, त हाणे हिन में वरी छा आहे, ॿकरियूं रखियूं आया, कुआ रहनि था साईं। हाणे कुअनि जा बसेरा आहिनि, कंहिं वक़्त में अड़ी तेल हिते विझण जो। वाह साईं वाह, कॉरवेयर गाॾी पंहिंजे दौर जी बादशाह। अॼु हिते कुअनि जो बसेरो आहे। एल्डोराडो इंडिकेटर ॾिसो साईं, एल्डोराडो ते त वाह हाय टेक्सिस जी गाॾी आहे साईं पुराणी। बेलमैन GMC ट्रक इहो आहे। हीअ आहे बाइनरिटी साईं क्राइसलर जी, हे लोगो। हेॾो हीअ बीठी आहे साईं इम्पाला। हीअ वरी बि नई आहे, हीअ वरी बि साईं 2 सीटर चङी लॻे थी। हे उहा आहे जंहिंजूं लाइटियूं मथे निकिरी ईंदियूं आहिनि, पोन्टेक। बसि साईं वक़्त जी ॻाल्हि आहे।
वो चंदा ना वक्त वक्त की बात है, वो वक्त नहीं रहा ये भी वक्त की बात है। उसने चाहा मुझे, उसने पूजा मुझे, एक दिन ठुकरा दिया ये भी वक्त की बात है। बस साईं वक्त जो जेको क़दुरु कंदा आहिनि, वक्त ते हिमत कंदा आहिनि, वक्त ते हाणे ॾिसो न, हे बि गाॾियूं आहिनि वक्त जूं। जॾहिं हिन जो वक़्तु हुयो, हे औज हुयो, जीअं अॼु हो भॼनि था पिया न ट्रक ट्राला गाॾियूं नयूं पुराणियूं, हे ॾिसो था अॼुकल्ह हुननि जो वक़्तु त हो भॼन डोड़नि था पिया। हिननि जो वक़्तु पूरो थी वियो त अची हिते बीठियूं आहिनि। हाणे शौक़ीन माण्हू ई वठी करे हिननि खे रंग रोगन ठाराए ठुकराए काफ़ी माण्हू हिते हलाईंदा आहिनि। मूंखे बि शौक़ु आहे क्लासिक गाॾी रखण जो न, पर हाली न, हाली इहो शौक़ु मां रखियो आहे वरी 50 साल जी उमिरि खां पोइ। इनशाला अलाह हयाती ॾिनी, रब पाक जे हुकुम सां 50 साल खां पोइ को ईंदासीं हितां, को ट्रक बक ख़रीद कंदासीं, को ॿुधव को अहिड़ो जंक बंक वठंदासीं, पोइ उन खे इनशाला अलाह हयाती ॾे राजा भाई खे, राजा भाई खां ठाराईंदासीं पूरो सही जे ज़िंदगी रही त, जे मालिक मुंहिंजे नसीब कयो त पोइ अहिड़ो न होड़ो जेको ओॾे बीठो न, ओड़ो वठंदुमि जंहिंमें अॻियां हुजे पोइ सामान रखण जी बि डिगी हुजे, अहिड़ो को ट्रक वठंदासीं अदा। अहिड़ी का गाॾी त न, हिननि गाॾियुनि जो एतिरनि जो शौक़ु न आहे, उन क्लासिक जो शौक़ु आहे। बाक़ी साईं हे गाॾियूं, ऐं हीअ गाॾी ॾिसो साईं, पुराणी फिल्मनि में ॾिसंदा आहियूं न, अॼु हिते वई आहे वीचारी, कंहिं वक़्त में त साईं चिमकंदी हूंदी, ॿरंदी हूंदी। हे साईं हिननि गाॾियुनि जी बॉडी ॾिसो था केॾी पकी, अॼु जी त साईं मख बि लॻे त चिबियो थो थी वञे बानट। अॼु त साईं न पुछो ई न, त हे गुंडनारी अॻु आइनी में थींदा आहिनि न, इहे उहे गाॾियूं। हे साईं अल्लाह, हिकु हिकु गाॾी साईं, हे कब्रिस्तान में वीचारियूं पयूं अथव साईं, हिन जे लाइ दुआ कजो। सामान साईं जाम आहे हिते, अंग्रेज़ कहिड़ो हूंदो नई शइ शिकिल त चवंदा पैसा ॾे, न त चवंदा खयूं वञ, बसि दुआ कजांइ। बाक़ी हे सॼियूं सायूं गाॾियूं जेके तव्हांखे ॾेखारियां थो, इहे सॼियूं विकामजण जे लाइ न, मीन्स हे गाॾियूं ठही थियूं सघनि हाणे बि। हीअ ॾिसो साईं अल्लाह, आई लव क्लासिक कार साईं, अहिड़ी गाॾी हुजे। हे ॾिसो पूरो जहाज़ आहे साईं, हे पोयों डिगी खोले गदो विझी हिन में ई माण्हू पई रहे। ऐं असां में साईं वॾी हिकिड़ी पुराणी रूह अथव जेका चवंदी आहे क्लासिक गाॾी हुजे न। दर ई बंदि आहे वॾेरी जो। हे साईं ब्लू में अथसि, हे ॾिसो था वाह जे इंटीरियर अथसि। गाॾियूं हे तौर ते आहिनि प्यारा भाउ, तौर ते आहिनि। हिन जो अञा इंटीरियर पुराणो आहे, हिन जो त सीटां बि सफ़ा है। वाह शानी शान आहे साईं हीअ गाॾी त, हीअ गाॾी त भाउ मुंहिंजा शान ई शान आहे। हे वरी वाह वाह, हे गाॾियूं ॾिसो साईं मर्करी जूं, वाह वाह, छा त गाॾियूं हूंदियूं पंहिंजे दौर जूं साईं। हे ॾिसो बादशाह नारा लोगा साईं, हे नालो ई गुमशुम अथसि। मूंखे हाणे न आहे ख़बर त कहिड़ी कंपनी जी आहे, पर साईं छा त गाॾी आहे पंहिंजे दौर में। अल्लाह, अॼु बि साईं इहा ठही थी सघे, ठाहिण वारा ठाहे था वञनि, हिन खचड़ में सेटिंग करे ठाहे था वञनि। हे गाॾियूं साईं
गाॾियूं हीअ ॾिसो हिते अल्लाह हे हीअ गाॾी ऐं हीअ गाॾी सेम आहे न हे ॾिसो था विलीज़ हा हीअ कॉर्वेट साईं 440 अॻे ये गाॾियुनि जा इंजण बि वॾा न हाय 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 मां त इहो सोचींदो आहियां साईं हे उन टाइम माण्हू हिननि ते कीअं शान सां घुमंदा हूंदा ॾिसो त हिननि जा लोगा हिननि जूं साईं डिसोटो गियर एयर गिरलियूं एसियुनि जूं उन दौर में बि एसियूं हुयूं न 70-80 में अंग्रेज़नि वटि टेक्नोलॉजी खे साईं हिननि ठाहियो फ़ाइदा हिननि वरिता न असां वटि त साईं खुरड़ था अचनि पिया सची ॿुधायांव पाकिस्तान में असां वटि खुरड़ था अचनि खुरड़ तरा पहिरियों हे मलाई हे था खाई वञनि टेक्नोलॉजी कहिड़ी हाणे अहिड़ियूं ॻाल्हियूं असां वटि किथे आहिनि हिते पर हे वरी ॾिसो साईं लीमो उन दौर में हाणे अहिड़े दौर में हिन जी इहा हालत आहे असां वटि त वरी साईं कस्टम मेड आहिनि माण्हू मोटर साइकिल खे लीमो था ठाहे वञनि पर लीमो साईं गाॾी जेका पार्टी थींदी आहे घुमा फिराए पर साईं हिननि शयुनि खे ॾिसां थो न इहो सोचां थो त उन टाइम इहे गाॾियूं कीअं औज में हूंदियूं अॼु जीअं उहो ट्रक ट्राला बहदा था वञनि अॼु त साईं दुनिया ई हाणे हीअ गाॾी ॾिसो था हीअ गाॾी हाय हाय वठे माण्हू ऐं सेट कराए हलाए 350 साईं फायर बर्ड हा हाय वाह वाह दोस्तो अॼु तव्हांखे गाॾियुनि जो कब्रिस्तान बि ॾेखारियो साईं गाॾियुनि जो कब्रिस्तान हे पूरो अदा कब्रिस्तान गाॾियुनि जो पूरो साईं सीनारी सीउ लॻो पियो आहे जुड़ियाली तुत सीउ वण ॾिसो था सफ़ा वण छड़ी आहिनि ऊन्हारो ईंदो त वरी सावक ईंदी पर हे कब्रिस्तान साईं हे दोस्तो गाॾियुनि जो कब्रिस्तान हे ॾिसो रंग ॾिसो अदा असां बि अॼु जीअं चाशनी चमक पटनि जूं ॻाल्हियूं कयूं था सुभाणे असांजो बि साईं ईअं ई असरु थियणो आहे असांजी गाॾियुनि जो बि ईअं असरु थियणो आहे बसि कोशिशि कंदा आहियूं त साईं थोरो अहिड़ो कमु कयूं त रब खे मुंहुं ॾेखारे सघूं था रब मालिक एतिरो नवाज़ियो आहे एतिरो ॾिनो अथई बाक़ी साईं गाॾियूं त साईं हेॾे थोरो बी कैटेगरी जो माल आहे मूंखे लॻे थो हेॾे माना ख़तमु शुद्ध माल आहे सफ़ा एक्सपायर हे तोर वारो आहे 5 रुपया किलो वारो आहे एक्सीडेंट थियल आहे ऐं इहे जाम आहिनि हेॾे पर तव्हांखे हेॾो ॾेखारियां थो परियों आहे बाक़ी साईं हे कब्रिस्तान हाय हाय बस अदा छा चवां असांजे अंदरि साईं हिकिड़ी पुराणी रूह बि आहे जेका माना इमोशनल करे छॾींदी आहे न अहिड़ियूं पुराणियूं शयूं ॾिसो न कब्रिस्तान वञो न दिलि चवंदी आहे असां बि त हिकिड़े ॾींहुं फना थी वेंदासीं अदा बाक़ी हिते कंडियूं अहिड़ियूं अथव सूआ ॾाढा छिता सूआ साईं आहे गाॾियूं इंजण बिंजण खपी विया आहिनि साईं इंजण मिली था वञनि जाम हिते
गाॾी वठण जी दिलि कयूं। पूरियूं साईं पूरो जंक यार्ड 5 रुपया फी किलो लोह जे हिसाब सां। ॾिसो केॾो खुले आसमान में पियो आहे साईं। इंजण विंजण वात पटिया पिया अथनि, रिमा बिमा पिस्टम खण पंहिंजे भाउ खे वारो कमु था। सॼो हेॾो ई अलॻि बीठियूं वञा था। हाय हाय चिथड़ा ई उॾरिया पिया था। पूरा साईं चिथड़ा ई उॾरिया पिया था। कहिड़ी गाॾी ॾेखारिया था? कहिड़ी गाॾी ॾेखारिया हुआ? पैसा साईं क़ीमत बि ॿुधायांव थो। अदा क़ीमत जे लाइ हे साईं वेबसाइट आहे, ॿुधव, जंहिं बि दोस्त खे माल खपे क़ीमतां वञी हिन वेबसाइट ते ॾिसी थो सघे ऐं हुन सां पाण डायरेक्ट राब्तो करे था सघो। मुंहिंजो कोई कमु न आहे, मूंखे दोस्तनि खे ॿुधाए छॾियां त मां को सेल परचेज़र न आहियां। तव्हां पाण हिन नंबर ते राब्तो करे क़ीमत वेबसाइट ते ॾिसो। का शइ पुर्ज़ो खपेव, का गाॾी दोस्त खे खपे, छो त सिंध में बि साईं असांजा काफ़ी दोस्त आहिनि जेके पुराणी हिस्ट्री रखनि था पिया। फैमिलीज़ आहिनि ॾाढियूं पुराणियूं, नवाब टालपुर काफ़ी आहिनि, उन्हनि वटि आहिनि अहिड़ियूं गाॾियूं। त उन्हनि जो को गाॾी जो पुर्ज़ो खपे, का गाॾी खपे त साईं हे नंबर अथव, तव्हां पाण हिन ते डायरेक्ट राब्तो करे था सघो। मुंहिंजो साईं को लेना देना न आहे। छा चवंदा आहिनि, आप अपनी ख़रीदो फ़रोख्त के ख़ुद ज़िम्मेदार हैं साईं। साईं ॾेई छॾिया न, पोइ न त काफ़ी दोस्त वरी चवंदा आहिनि गाॾी इहा घणे जी आहे, हीअं घणे जी आहे। हीअं न आहे, सवलो तरीक़ो साईं तव्हांखे पंहिंजी हिमत पाण जे तहत हिते नंबर कयो। हाणे हीअ जीअं गाॾी ठहियलु आहे, हिते अची एक्सीडेंट में लॻी आहे त हिते हाणे बाडी पई आहे। तव्हांखे बॉडी वठणी आहे, इंजण वठिणो आहे, टायर वठिणो आहे, 1949 जो त हितां पूरो साईं जंक यार्ड, पूरो सॼो माल, हण माल, हर शइ 5 रुपया 5 रुपया माज़रत साईं चवांव थो। हिन जी क़ीमतां तव्हां हिते ॾिसी था सघो था। बड़ जूं तव्हां ख़रीद करे था सघो था। पूरो साईं जेका वणेव, थुली सनी ड्रिगी जेका वणेव गाॾी तव्हां हितां, नंढी ट्रक ट्रालो जहाज़ जेका तव्हांजी दिलि चए था तव्हां हितां वठी था सघो। हीअ विकामजी वई आहे, उहो चए थो हिन गाॾी खां परे रहो, लिखी छॾियो अथऊं, पर तव्हां हितां अहिड़ी वाह अहिड़ी वठी था सघो। प्राइस वञी हितां चेक करे था सघो था, उहो वेबसाइट लिखियलु आहे नंबर जे हेठां। ऐं पूरो साईं परदनि वारी बि गाॾी आहे साईं, हे पूरियूं अवेलेबल आहिनि। वाह साईं वाह, अॼु साईं हेड़ी जो मूंखे शौक़ु आहे साईं। इहा पोइ इनशाअल्लाह जॾहिं हयाती रही इहे गाॾियूं रहियूं त अहिड़ी फोर्ड तव्हांखे ठाराए ॾेखारींदासीं। पर फ़िलहाल उहा बीठी आहे साईं पंहिंजी
फ़िलहाल हुन जा मज़ा था वठूं। हीअ ॾिसो, हीअ नई गाॾी बीठी अथसि साईं, हीअ बि सेल जे लाइ आहे। चए हीअ न आहे, हीअ हिन जी भाॼाई जी गाॾी आहे। चए घरों कढाईंदे आहे। बाक़ी हे ॾिसो अदा, हेॾे जाम गाॾियूं जंक, हे पोयों कब्रिस्तान गाॾियुनि जो। हे साईं ट्रक ट्राला त हाणे शुक्रियो अदा कयोसि। हलूं। Okay, David, thank you so much. All right, Have a buddy. good one. Yes, sir. And I will share this one. Okay? Thank you. Have a good one. All right, thank you. Thank you. त साईं यो डेविड, तव्हां साईं हिते राब्तो करे था सघो, ऑनलाइन ॾिसी था सघो, हेड़ियूं गाॾियूं वठी था सघो। जेसि ताईं असांखे ॾियो हाणे इजाज़त, असां हाणे हलूं। तव्हांखे घुमायोसीं फिरायोसीं, तव्हांजे सदके असां बि घुमियोसीं फिरियोसीं। हाणे दुआनि में यादि वेंदे वेंदे शेयर करे छॾिजो। अॻे भेरे कोशिशि कंदुमि तव्हां शयूं ॾेखारियां। जेसि ताईं अदा पंहिंजे प्यारे भाउ ज़फ़र भुट्टे खे इजाज़त ॾियो, वेंदे वेंदे शेयर कयो। अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। हे साईं बोर्ड। अल्लाह हाफ़िज़ प्यारा, अल्लाह हाफ़िज़।